नाज़रीन, भिरिया सिटी के शाही बाज़ार में 5 ॾियारा अॻु जुनूनी नौजवान अलीशेर मंगी केबिन हलाईंदड़ पुरियत नौजवान असगर राजपूत के ॾींहं ॾिठे जो तेज़दार छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो हो। भिरिया सिटी जी सिविल सोसाइटी शहर नौजवान के क़त्ल में मुलविस ॻुझा हथ ज़ाहिर न करण खिलाफ़ प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे राणा अब्दुल सत्तार। भिरिया सिटी के शाही बाज़ार में 5 ॾियारा अॻु केबिन हलाईंदड़ नौजवान लाहौती असगर अली राजपूत के जुनूनी नौजवान अलीशेर मंगी ॾींहं ॾिठे जो छुरियुनि जा वार करे बेदर्दी से क़त्ल करे छॾियो। क़त्ल में मुलवस जवाबदार की गिरफ़्तारी लाइ भिरिया सिटी ईदगाह खां सवें शहरिन ऐं सिविल सोसाइटी अॻवाननि गुलाम शबीर मीराणी, कुर्बान अली रांझाणी, कासिम जूणेजो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी रैली कढी हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो आयो। इन मौके ते मुज़ाहिरीन चयो त साज़िश करे खून में एक जवाबदार के बेबुनियाद इल्ज़ाम हणी फासायो वियो आहे, जॾहिं त इन पोयां लिकियल ॻुझा हथ ज़ाहिर करे दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वञे। चंद ॾींहं अॻु में शाही बाज़ार में लाहौती असगर राजपूत के बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो ऐं मां सम्झां थो त इन वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। अहिड़े क़िस्म जा वाक़िया असांजे भिरिया सिटीअ में पहिरियों दफ़ो जन्म वठनि पिया ऐं इन्हनि जी रोकथाम करण जे लाइ असांखे जुगा उपाय वठणा पवंदा। शहीद असगर राजपूत के जहिड़े तरीक़े सां छुरियुनि जा वार करे ऐं हिकिड़े छोकिरे उनखे जेको आहे उते शहीद कयो वियो त उनजा जेके पसे पर्दा क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि जे चेहरनि तां जेको आहे पर्दो खयो वञे। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खां पुरज़ोर जेको सो मुतालबो अदा कयूं, अपील अदा कयूं त हिन खून जी अदालती कार्रवाई कराए, तहक़ीक़ात कराए असुल मास्टर माइंड के गिरफ़्तार कयो वञे। हीउ हिकिड़ो जेको छोकिरो हींअर गिरफ़्तार आहे इहो हिकिड़ो मोहरो आहे। असुल में इन जे पोयां जेको सो ॿिया अथनि। असल में छोकिरो नंढो आहे, उहो इस्तेमालु थियो वियो आहे ऐं असांजो अदालतनि खां इहा ई अपील आहे त महिरबानी करे जिन इस्तेमालु कयो आहे उन ताईं पुॼनि, गिरफ़्तार उन्हनि खे कनि। ईअं न त सुभाणे पहिरियों वाक़ियो आहे, ईअं वाक़िया पोइ थींदा रहंदा। ऐं असगर लाहौती हिकु ग़रीब माण्हू हुयो जेको सॼो पंहिंजो ॾींहुं कम ते वेठो हूंदो, ठीकु आहे। उन सां बिल्कुलु नाइंसाफ़ी थी आहे ऐं कुझु शरपसंद अनासरनि जे चवण ते इहो थी वियो आहे। हिन महिल ताईं जेका सो FIR जेका कटी वई आहे उहा सिर्फ़ु 302 ते आहे। हेॾो हेरासमेंट आहे शहर में, विच बाज़ार में छुरियूं खणी अची केरु करे थो त उनखे दहशतगर्दी आणनि न। कहिड़े हिसाब सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुॻो हिकिड़ी FIR कटे उनखे माण्हू दाइरो वधाइनि जांच जो। अॼु जेका आहे शहीद असगर राजपूत जी हिमायत में जेका आहे ईदगाह खां वठी प्रेस क्लब ताईं जेका आहे रैली निका कढी वई आहे। जो चवणु आहे त हिन केस जी जेका आहे ॿीहर जांच कई वञे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ TV न्यूज़, भिरिया सिटी।